नवा खे अपडेट कदालू सखर में एंटी करप्शन कोड खुराक खाते में करप्शन केस में नामज़द 13 जवाबदारन के आज़ाद करण जो हुक्म ॾेई छॾियो है। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर ताईं पहुचाई पिया। सबूत न हुजण ते 2 DFCs, 2 मुख्तियारकार ऐं 2 फूड इंस्पेक्टर्स आज़ाद किया विया आहिनि। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त केस में नामज़द हिकु DFC रोशन पंवार जेल में फोत थी चुको आहे, जॾहिं त जवाबदारनि खे खोराक खाते जी कणक स्मगलिंग करण जो केस हलंदड़ हो। अपडेट कयूं पिया सखर मां, जिते एंटी करप्शन कोड खोराक खाते में करप्शन केस में नामज़द 13 जवाबदारनि खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सखर मां शाहिद चन्ना खां। शाहिद, छा तफ़सील आहिनि? शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। शाहिद, अपडेट कजो, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल, एंटी करप्शन स्पेशल कोर्ट खोराक खाते में करप्शन के इल्ज़ाम में नामज़द 13 जवाबदारनि खे बाइज़्ज़त आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। एंटी करप्शन स्पेशल कोर्ट के जज ज़ुल्फ़िकार अली शाह खोराक खाते घोटकी में करप्शन केस की ॿुधणी कई आहे। अदालत में ॿिन्ही धुरियुनि जा वकील ऐं वास्तेदार पेश थिया। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद सबूत न हुजण ऐं ॾोह साबित न थियण ते करप्शन केस में 2 DFC, 2 मुख्तियारकारनि ऐं 4 फूड इंस्पेक्टरनि समेत 5 पुलिस एहलकारनि खिलाफ़ करप्शन जो केस ख़त्म करे खेनि आज़ाद करण जो हुकुम ॾिनो आहे। केस में नामज़द 13 ॼणनि मां हिकु DFC घोटकी रोशन पंवार दिल जे आदे सबब सखर जे सेंट्रल जेल में फोत थी वियो, जॾहिं त जवाबदारनि ते खुराक खाते में कणक स्मगलिंग करण जो साल खां केस हलंदड़ हो। ॾोह साबित न थियण ते अदालत खेनि खुराक खाते घोटकी में करप्शन केस में नामज़द 13 ई जवाबदारनि खे अॼु बाज़त बरी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी ठीकु आहे शाहिद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।